धरतीअ जी आहियां वारस सिंधड़ी मुंहिंजी मां ही मुअन जो दड़ो ॾिस तारीख़ मुंहिंजी आ तारीख़ मुंहिंजी आ धरतीअ जी आहियां वारस सिंधड़ी मुंहिंजी मां। साबिक MPA ऐं साबिक चेयरमैन ज़िला कश्मीर कंदकोट सरदार मीर महबूब अली खान बिजाणी, सूबाई वज़ीर PP मीर शब्बीर अली खान बिजाणी, सरदार दादा मीर ज़रियाब अली खान बिजाणी ऐं नौजवान अॻवान मीर शिराज अली खान बिजाणी समेत तमाम सिंध वासियुनि खे 5 दिसंबर सिंध जे सकाफ़ती ॾींहं जूं एडवांस मुबारकूं पेश कजनि थियूं। पारां ज़िले कश्मीर, ज़िले जे कबाल, ज़िले शिकारपुर करमपुर इलाइक़े जी बाशहूर अवाम। सदियुनि खां माॻ ऐं मकान मुंहिंजो आ मकान मुंहिंजो आ।